करमपुर भरसां जमाल थाणे जे अदगोट सईद अहमद बिजाणी में मच्छी के फार्म तां ॿ ॾींहं अॻु अगवा थियल पोरियत ॻोठाणे कोड़ो शेख की बाज़ियाबी लाइ वारसन पारां अब्दुल गनी शेख, गुलशेर अहमद शेख, मोहम्मद अज़ीम शेख, मोहम्मद हसन शेख, अब्दुल हकीम शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुगी मुज़ाहिरीन जो चवणु हो त असांजे माण्हू खे अगवा थिए 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। हद जी पुलिस तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस मुगी की बाज़ियाबी लाइ हिन वक़्त ताईं कख बनी बीणो न कयो आहे। असां ग़रीब पोरियत माण्हू आहियूं। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त अगवा थियल पोरियत कोड़ो शेख खे तुर्त बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे ते धरणो हणंदासीं। होॾां मुगी जी तुर्त बाहिफ़ाज़ बाज़ियाबी लाइ संदसि घर में क़ुरान पाक जो विर्द सां गॾु दुआनि जो सिलसिलो जारी आहे। आख़िर में यादि रहे त 2 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस अगवा वाक़े जो केस दाख़िल न कयो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर। आवाज असांजी मुगी बाज़ार करे साहब